आगा के अहम ख़बर है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ इजलास थियो है। सूबाई वज़ीर नासिर शाह पारा लोकल गवर्नमेंट कानून के हवाले से ऑपोजिशन से ॻाल्हियुनि बाबत ब्रीफिंग ॾिनी वई है। नासिर शाह जमायत इस्लामी PSP और ॿियनि जमायतुनि सां ॻाल्हियुनि के हवाले से ब्रीफिंग ॾिनी है। नासिर शाह जो चवणु आहे त जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि उनखे लागू करण लाइ कमेटी क़ाइमु कई है। कमेटी में मकानी खातेवार वज़ीर, लेबर खातेवार वज़ीर आपाशी और कानून वारो सलाहकार शामिल आहिनि। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ इजलास थियो है। सूबाई वज़ीर नासिर शाह पारा लोकल गवर्नमेंट कानून के हवाले से ऑपोजिशन से ॻाल्हियुनि बाबत इजलास के ब्रीफिंग ॾिनी वई है। तफ़सील वठंदासीं कराची में गाज़ी झंडेर का। गाज़ी, आगाह कजो इजलास बाबत। जी बिल्कुल, सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ सिंध काबीना जो इजलास थी रहियो आहे। इजलास में अॼु मुख़्तलिफ़ आइटम रखियल आहिनि। ख़ासि तौर ते वॾे वज़ीर खे मकानी इदारनि वारे खाते बाबति सूबाई वज़ीर सैयद नासिर सिंह शाह ब्रीफिंग ॾिनी आहे। नओं कानून जेको आंदो वियो आहे मकानी इदारनि वारो, उन हवाले से जो मुखालिफ धुर जो एहतजाज हले पियो, उन ते नासिर सिंह शाह अॼु काबीना के मेंबरनि खे ब्रीफिंग ॾिनी आहे। जमात इस्लामी पाक सर्विंग पार्टी ऐं ॿिनि सां जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि उन हवाले से उन मुकमल तौर ते ब्रीफ कयो आहे काबीना खे। जंहिंखां पोइ हिकु कमेटी क़ाइमु कई आहे सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, जंहिंमें मकानी इदारनि वारे खाते जो सूबाई वज़ीर ऐं लेबर खाते जे सूबाई वज़ीर समेत पार्लियामानी अफेयर्स ऐं आपाशी वारा सूबाई वज़ीर पिणु शामिल आहिनि। ऐं इन कमेटीअ खे इहो अख़्तियार ॾिनो वियो आहे त हू मुखालिफ़ दौर सां तालुक़ रखंदड़ पार्टियुनि जी सां ॻाल्हि ॿोल करण खां पोइ जेको कानून आहे मकान इदारनि वारो उन में ज़रूरी तरमीमूं करे सघनि था। इन हवाले सां वॾे वज़ीर जी काबीना में इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे त सैयद नासिर सिंह शाह जी जेका ॻाल्हि ॿोल थी आहे PSP या जमात इस्लामी जे माण्हुनि सां जेका एहतजाज करनि था मकानी इदारनि वारे कानून के ख़िलाफ़, उन ते मुकमल तौर ते अमल कयो वेंदो। ऐं नासिर सिंह शाह जी अॻुवाणीअ में वफ़द जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि ते तरमीमी तौर ते अमल कयो वेंदो। इन हवाले सां बाज़ाब्ता रोज़ जे लाइ हिकु कमेटी क़ाइमु कई वई आहे। नासिर सिंह शाह जे तरफ़ां ॿुधायो वियो आहे त मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां जेके मुख़्तलिफ़ नुक़्तनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि उन ते 100% अमल कयो वेंदो। अॼु सिंध काबीना जे इजलास में जेल खाते बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे ऐं जेल खाते बाबति ब्रीफिंग में वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो आहे त जेल अंदरि ग्रेड 25 खां ग्रेड 5 खां 15 ताईं 2000 खां वधीक आसामियूं ख़ाली आहिनि ऐं ख़ाली आसामियुनि ते 1355 हेड कांस्टेबल ऐं कांस्टेबल्स जूं जॻहियूं बि आहिनि। इन हवाले सां ॿुधायो वियो आहे काबीना खे त भर्ती कई वेंदी जेल पुलिस जे अंदरि, जंहिंजी बाज़ाब्ता तौर ते काबीना मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अॼोके इजलास में कणक जी इमदादी क़ीमत पिणु मुक़ररु कई वई आहे। अॼु सिंध काबीना जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त सिंध अंदरि कणक जे फी मण यानी 40 किलो जी जेका इमदादी रक़म हूंदी, क़ीमत हूंदी, उहा 2200 रुपया हूंदी। जॾहिं त अॼोके काबीना जे इजलास में मुख़्तलिफ़ इल्मनि ते अञा बहस हले पियो ऐं मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया वञनि था। काबीना कोऑपरेटिव मार्केटिंग ऐं विक्टोरिया मार्केट में जेको नुक़सानु थियो हो बाहि लॻण जे करे उनखे मुआवज़नि जे हवाले सां मंज़ूरी ॾेई छॾी आहे। जी ठीकु आहे गाज़ी झंडेर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।